नाजरीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। वहाँ के रानीपुर का खबर ॾिना। रानीपुर वासी सलेमान मंगी जी गुमशुदगी वारो मामलो मेरापुर में हथ आयल लाश में वरतल डीएनए टेस्ट जा जुज़ा वारसन सां मैच थी विया। वारसन पारां फौत थियण जी तस्दीक करे छॾी। इन हवाले सां असां राब्तो कयो आहे। रानीपुर में अवामी न्यूज़ जे रिपोर्टर नदीम शेख सां। जी नदीम शेख, आगाह कजो छा तफ़सीलात इन हवाले सां। जी बिल्कुल, मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त तक़रीबन 28 ॾींहं अॻे गुम थियल राणीपुर जे खीर बाज़ार जो रवासी सिंध समाल एडिटर कॉर्पोरेशन जो ऑफिसर मोहम्मद सलमान मंगी जी गुमशुदगी वारो मामिलो नओं रुख़ अख़्तियार करे वियो आहे। कुझु ॾींहं पहिरियां रोड़ी किनायल मां मीरापुर वटां लाश हथ आयो, जंहिंमें वारसनि शक ज़ाहिर कयो त हीउ मोहम्मद सलमान मंगी आहे। हथ आयल लाश मां वरतल डीएनए टेस्ट जा जुदा वारसनि सां मैच थी विया आहिनि, जंहिंखां पोइ वारसनि पारां मोहम्मद सलमान मंगी जे फौत थियण जी तस्दीक करे छॾी आहे। वारसनि पारां सूमर ॾींहुं तॾो विछाए ताज़त वरिती वेंदी। यादि रहे त मोहम्मद सलमान मंगी जी गुमशुदगी वारे मामले ते वारसनि क़ौमपरस्त अॻुवाणनि शहरनि सिविल सोसाइटी जे माण्हुनि पारां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इख़्तिजाजी मुज़ाहिरा करे रैलियूं पिणु कढियूं हुयूं। जी वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।